الحمد للہ رب العالمین والصلاة والسلام علی سید المرسلین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم الصلاة والسلام علیک یا رسول اللہ وعلی آلک واصحابک یا حبیب اللہ الصلاة والسلام علیک یا نبی اللہ وعلی آلک واصحابک یا نور اللہ نویت سنت الاعتکاف۔ فرمان مصطفیٰ صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم جہمت ایک بیر درود پاک پڑھو اللہ تبارک و تعالیٰ انتے 10 رحمتوں نازل فرمائے تھو۔ صلو علی الحبیب صلی اللہ تعالیٰ علی محمد صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم۔ حضرت سیدنا امام حسن مجتبیٰ رضی اللہ تعالیٰ عنہ ایک بیرو امیر معاویہ رضی اللہ تعالیٰ عنہ ور تشریف وٹھی ویا تو پان رضی اللہ تعالیٰ عنہ جن کے حضرت امیر معاویہ رضی اللہ تعالیٰ عنہ جے ایک ملازم عرض کیو تو موں وٹ مال و دولت تا آہے پر اولاد جی نعمت کھاں محروم آیاں، موکے کا ایڑی شے بدھایو جیسا اللہ پاک موکے اولاد دے۔ پان رضی اللہ تعالیٰ عنہ فرمایو استغفار پڑھندا کیو، ان استغفار جی ایتری ت کثرت کئی جو روزانو 700 بھیرا استغفار پڑھن لگو۔ ان جی برکت ساں ان شخص کے 10 پٹ تھیا۔ جڏहिं ان گال جی خبر حضرت امیر معاویہ رضی اللہ تعالیٰ عنہ کے پئی تو انہن ان شخص کے فرمایو تا تو حضرت امام حسن رضی اللہ تعالیٰ عنہ کھاں ہی چھو نہ پوچھو تو ہی عمل اواں کتھاں فرمایو۔ ॿिए भेरे जॾहिं उन शख़्स जी हज़रत सैयदना इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन सां मुलाक़ात थी त उन इहो पुछो। हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन फरमायो त अवां हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जो कौल नाहे ॿुधो त उन्हनि फरमायो ऐं तव्हां में जेतिरी ताक़त आहे उन खां अञा वधीक ॾींदो। ऐं हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो हीउ इरशाद नाहे ॿुधो माल ऐं पुटनि सां तव्हांजी मदद कंदो। यानी रिज़्क़ जी कसरत ऐं हुसूल औलाद जे लाइ इस्तग़फ़ार जो बकसरत पढ़णु क़ुरानी अमल आहे। हसन मुजतबा सैयदुल अस्खिया राकिब दोश इज़्ज़त पे लाखों सलाम। हज़रत सैयदना ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह वटि हिकु शख़्स आयो ऐं उन बारिश जी घटिताई जी शिकायत कई। पाण रहमतुल्लाह ताला अलैह उनखे इस्तग़फ़ार करण जो हुकुम ॾिनो। ॿियो शख़्स आयो ऐं उन तंगदस्ती जी शिकायत कई त उनखे बि इहो ई हुकुम फरमायो। पोइ टियों शख़्स आयो ऐं उन नसुल घटि थियण जी शिकायत कई त उनखे बि इहो ई फरमायो। पोइ चोथों शख़्स आयो ऐं उन पंहिंजी ज़मीन जी पैदावार घटि थियण जी शिकायत कई त उनखे इहो ई फरमायो। हज़रत रबी बिन सबीह रहमतुल्लाह ताला अलैह उते हाज़िर हुया। अर्ज़ करण लॻा अवां वटि कुझु माण्हू आया उन्हनि तरह तरह जूं हाजतूं पेश कयूं, अवां सभिनी खे हिकु ई जवाबु ॾिनो त इस्तग़फ़ार करियो, इन जो छा सबबु हो? त पाण रहमतुल्लाह ताला अलैह उन जे साम्हूं ही आयतूं तिलावत कयूं जंहिंजो तर्जुमो ही आहे। पंहिंजे रब खां मुआफ़ी घुरो, उहो तमामु घणो मुआफ़ फरमाईंदड़ आहे। तव्हां ते वॾ फुड़े ऐं तिखी बारिश मोकिलींदो ऐं माल ऐं पुटनि सां तव्हांजी मदद कंदो ऐं तव्हांजे वास्ते बाग़ बनाए छॾींदो ऐं तव्हांजे वास्ते नहरूं बणाईंदो। हज़रत ख्वाजा हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह जेकी आयतूं तिलावत कयूं उन्हनि जो तर्जुमो बि अवां ॿुधो। हाणे हिननि आयतुनि जी तफ़सीर सिरातुल जिनान मां ॿुधो। तफ़सीर सिरातुल जिनान में हिननि आयतुनि जी तफ़सीर कुझु हिन तरह आहे त जॾहिं क़ौम आद हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत क़बूल न कई त अल्लाह पाक उन्हनि जे कुफ़्र सबबु 3 साल ताईं बारिश रोके छॾी ऐं निहायत सख़्तु ॾुकार ज़ाहिर थियो ऐं उन जी औरतुनि खे संड करे छॾियो। जॾहिं उहे माण्हू घणो परेशान थिया त हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम वाइदो वरितो त जेकॾहिं उहे अल्लाह पाक ते ईमान आणिन ऐं उन जे रसूल जी तस्दीक़ कनि ऐं उन जे हुज़ूर तौबा ऐं इस्तग़फ़ार कनि त अल्लाह पाक बारिश मोकिलींदो ऐं उन्हनि जी ज़मीनुनि खे सरसब्ज़ शादाब करे तारो ताज़ा ज़िंदगी अता फ़रमाईंदो ऐं क़ुवत ऐं औलाद ॾींदो। ए आशिकाने सहाबा व अहले बैत व औलिया
ॾिठो अवां त हज़रत सीना इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान करीम जे बारे में कहिड़ी न ज़बरदस्त सम्झ रखंदा हुया, केॾी न महारत हुई उलूम क़ुरान ते, कहिड़ी न नज़र हुई। माण्हुनि जो मुख़्तलिफ़ मामलनि में संदन ॾांहुं रुजू करणु ऐं फैज़ वठण जे लाइ पाण रज़ी अल्लाह ताला जी ख़िदमत में हाज़िरी ॾियण जो कहिड़ो न मामूल हो। इन ई तरह हज़रत सीना ख्वाजा इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह जी बि क़ुरान करीम ते कहिड़ी न नज़र हुई। पाण रहमतुल्लाह ताला अलैह खे क़ुरान करीम में केॾी न महारत हुई। उन मां इहा बि ख़बर पवे थी त जेकॾहिं असांखे बि मसाइल ऐं परेशानियूं दरपेश अचनि त अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में कंहिं नेक बाने जे तवसुल सां दुआ घुरूं, आशिक़ रसूल मस्जिद जे इमाम खां दुआ करायूं ऐं पाण इस्तग़फ़ार कयूं त इंशा अल्लाह अज़्ज़ व जल अल्लाह पाक मेहरबान थी वेंदो। प्यारा इस्लाम भाइरो, तौबा अहिड़ो अमल आहे जंहिंजे करण जो हुक्म अल्लाह पाक क़ुरान करीम जे सिपारे 5 सूरह निसा जी आयत नंबर 106 में इरशाद फरमायो, वस्तगफिरुल्लाह इन्नल्लाह कान गफूरर रहीमा। तर्जुमो कंजुल ईमान, ऐं अल्लाह खां मुआफ़ी घुरो, बेशक अल्लाह बख़्शणहार ऐं मेहरबान आहे। क़ुरान और हदीस में इस्तग़फ़ार करण जा कई फ़ज़ाइल मौजूद आहिनि। अचो तौबा जी फ़ज़ाइल फ़वाइद ते मुश्तमिल कुछ कुरानी आयतूं ऐं हदीसूं ॿुधूं था। जीअं त सिपारे 19 सूरह फ़ुरक़ान जी आयत नंबर 70 में इरशाद बारी ताला आहे, मगर जेको तौबा करे ऐं ईमान आणे ऐं चङा कम करे पोइ अहिड़नि जी बुराइनि खे अल्लाह चङाइनि सां बदिले छॾींदो ऐं अल्लाह बख़्शणहार मेहरबान आहे। प्यारा इस्लामी भाइरो, सुभान अल्लाह, तौबा करण वारो केतिरो न ख़ुशि नसीब आहे जो उन जी बुराइनि खे रुगो मुआफ़ी न बल्कि नेकिन में बि तब्दील कयो वेंदो। ऐं असां ते असांजी माइरुनि खां वधीक रहमत करण वारो असांजो ख़ालिक़ मालिक तौबा करण ते असांखे पंहिंजी महबत सां बि नवाज़ींदो आहे। जीअं त सिपारे 2 सूरह बकरा जी आयत नंबर 222 में इरशाद फरमाए थो, इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन, बेशक अल्लाह घणी तौबा कंदड़नि सां महबत कंदो आहे। ऐं तौबा करण वारनि खे हिकु इनाम इहो बि अता कंदो आहे त उन खां अज़ाब दूर करे छॾींदो आहे। जीअं सिपारे 9 सूरह अनफाल जी आयत नंबर 33 में इरशाद रब्बानी आहे, जंहिंजो तर्जुमो कुझु हिन रीति आहे, ऐं न ई अल्लाह उन्हनि खे अज़ाब ॾियण वारो आहे जेसि ताईं जो उहे बख़्शिश घुरंदा हुजनि। अल्लामा अली बिन मोहम्मद ख़ाज़िन रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, हिन आयत मां साबित थियो त इस्तग़फ़ार अज़ाब खां अमन में रहण जो ज़रियो आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॿुधो अवां त असांजे रहीम व करीम परवरदिगार खे असांजी तौबा करणु केतिरी पसंदि आहे ऐं उहो तौबा करण ते केतिरियूं न रहमतूं फरमाईंदो आहे जो उहो गुनाहनि खे नेकिन में तब्दील करे छॾींदो आहे ऐं इस्तग़फ़ार करण वारे खे पसंदि फरमाईंदे उन खां अज़ाब खे बि दूर रखंदो आहे। अचो उन जे प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़िबानी तौबा जा कुझु फ़ज़ाइल ॿुधण जी सआदत हासिल करियूं था। जीअं त हज़रत सैयदना अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त महबूब रब्बुल आलमीन जनाब सादिक़ो अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमाने दिल नशीन आहे, बेशक लोह वांगुरु दिलनि खे बि कट लॻी वेंदी आहे ऐं उन जी सफ़ाई इस्तग़फ़ार करणु आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे त महबूब रब्बे ज़ुल जलाल पे करे हुस्नो जमाल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमाने दिल नशीन आहे, जंहिं इस्तग़फ़ार खे पंहिंजे मथां लाज़िम करे वरितो, अल्लाह पाक उन जी हर परेशानी दूर फरमाईंदो ऐं हर तंगी खां उनखे राहत अता फरमाईंदो ऐं उनखे अहिड़ी जॻह खां रिज़्क़ अता फरमाईंदो जितां खां उनखे गुमान बि न हूंदो। पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो ई फ़रमान आहे त जेको हिन ॻाल्हि खे पसंदि करे थो त उन जा आमाल नामा उनखे ख़ुशि कनि त उनखे घुरिजे त उन में इस्तग़फ़ार जो इज़ाफ़ो करे। अल्लाह तबारक व ताला का दुआ है जो कुछ बुदों से संग उन ते अमल करनी तौफीक अता फरमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम।